पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। जी हाँ दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंजाबी ड्रामे जा अचण वारा एपिसोड हाणे धमाकेदार एक्शनदार थींदा। इन में तव्हांखे एक्शन ई एक्शन ॾिसण वटां मिलंदो। छाजे करे त हाणे बैकग्राउंड सीन काफ़ी ख़तमु थी चुका आहिनि। हाणे जेका बि सीन ईंदा उन्हनि में एक्शन ऐं नवां सीन ॾिसण वटां मिलंदा, जंहिंमें काफ़ी जेको आहे सांवल जा सीन तव्हांखे सभ खां वधीक ज़बरदस्त मिलंदा। रुंडो शैतानगिरी वारा सीन आहिनि, उहे त ॾिसण सां ई तव्हांखे कावड़ लॻंदी हूंदी। जाबर जा बि मुनाफ़िक़ाना सीन आहिनि, उहे बि तव्हांखे कावड़ लॻंदी हूंदी ॾिसण सां। ऐं हसीना त आई बेशर्म औरत, उन जा सीन त तव्हांखे अञा गुस्सो ईंदो हूंदो। हिकिड़ो ई सीन सिर्फ़ु वणी रहियो आहे सांवल वारो। सभिनी दोस्तनि खे सांवल जेको आहे उन जी एक्टिंग हाई लेवल जी कहाणी उनखे ॾिनी वई आहे, इहा ज़बरदस्त। इन जा अचण वारा ॾिसो न, तव्हांखे कहाणी इन जी बहितरीन खां बहितरीन लॻंदी। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।